वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पेशावर में ऑपरेशन दौरान फ़ौजी जवाननि जी शहादत ते ॾुख जो इज़हार कयो आहे। शहीद कैप्टन हुसैन जहांगीर ऐं हवलदार शफ़ीकुल्लाह जी क़ुर्बानी क़ौम कॾहिं बि न विसारींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो अहिड़ो चवणु आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीदनि जे पोयरनि सां दिली ताज़ियत ऐं ऐक़े जो इज़हार कयो आहे। पीपी चेयरमैन पारां ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्दनि खे दोज़ख भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस जी वाखाण कई आहे। दहशतगर्दनि खां पंहिंजनि शहीदनि जी रत जे फुड़े फुड़े जो हिसाब वठण ताईं सुख जो साह न खणंदासीं। अहम ख़बर मां शेयर कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पेशावर में ऑपरेशन दौरान फ़ौजी जवाननि जी शहादत ते ॾुख जो इज़हार कयो आहे। शहीद कैप्टन हुसैन जहांगीर ऐं हवलदार शफ़ीकुल्लाह जी क़ुर्बानी क़ौम कॾहिं बि न विसारींदी। अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीदनि जे पोरनि सां दिली ताज़ियत ऐं ऐके जो इज़हार कयो आहे। पीपी चेयरमैन पारां ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्दनि खे दोज़ख भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस जी वाखाण कई आहे। दहशतगर्दनि खां पंहिंजनि शहीदनि जे रत जे फुड़े फुड़े जो हिसाब वठण ताईं सुख जो साह न खणंदासीं।